ठट्टो सेशन जज ठट्टो जे हुकुम ते सिविल जज मीरपुर बठोरो जो जोको शरीफ थाने ते छापो। बेगुनाह बांदी बनियल पोरियत ड्राइवर ऐं संदसि पुट बाजियाब। सिविल जज मीरपुर बठोरो पारां SHO जोको शरीफ ते 6000 जुर्मानो ऐं मथस FIR जो हुकुम ॾेई छॾियो। क्या नाम है आपका? बाद ये बताओ क्या हुआ था आपको? आपको पुलिस ने क्या किया? पुलिस मुझे खयो गोठा 5 बजे मुझे मारे कुटे खणी आ थाने दे तेजी ते पैक थी मुझे पहला खिला गया पोरी मुझे पैक घरा खणी आ तेने खाऊं पोरी असांखे हिते जेल में यारूं वो आयो ना जज साहब आयो ना उनजी ठपो आयो तो उन असांखे छॾायो। सना बच्चा ॿिया रोज़गार को से बंद करे छॾियो आहे। 14 तारीख़ हिन मासूम खे खणी विया आहिनि घरां मारे कुटे पोरी हिनखे खाऊं बंद करे छॾियो। मां वरी वयसि मथे थाणे में वयसि हुननि मूंखे चयो 50,000 असांखे ॾंड ॾियो पोइ तुंहिंजे घर वारे खे छॾियो न त पंहिंजे पुट खे हिनखे माना मथे विञाए छॾिया। पोइ वरी आउं आयसि मुंहिंजी अदालत जा दर ठुकाया पोइ हिते आयसि कोर्ट तां मूंखे हुननि ॾिनो पोइ जज वञी छापो पछोरे वारे आयो पोइ मूंखे कढी ॾिनो। बाक़ी गाॾी असांजी हुते बंदि आहे असांजी गाॾी माना बेगुनाह असांजी उहा बि बंदि आहे। असांजी रोज़गार वेही रही असांजे सना बच्चा आऊं केॾां वञा किथे बच्चा अची वञे असीं खाऊं कमायूं हिन गाॾी मां असांजी उहा बंदि आहे असीं केॾां वेंदासीं वीचार उन ॾींहुं किथां वेंदासीं। छो कहिड़ी तारीख़ ते? 14 तारीख़। अच्छा वरी कीअं बाज़ियाब थिया? साईं जज साहब जी महिरबानी आहे जीअं असांखे छॾायो आहे। अच्छा कंहिं दरख़्वास्त ॾिनी हुई? सेशन जे साहब खे दरख़्वास्त ॾिनी पोइ नड़ो तव्हां सां गॾो मूंखे दुश्मनी आहे तव्हांजी छा मसइलो छा आहे? साईं का ॻाल्हि कोन्हे का हुननि जो भाड़ो कोन खणे घुरायो आहे मूं वटि एतिरी गुंजाइश ई कोन्हे गाॾी कोन्हे का जेका 50-60 माण्हू खणा उन ॻाल्हि सां मुंहमारी थी। कंहिंसां मुंहमारी थी? जलालानी। अच्छा जलालानी है। अच्छा फोन बंद कराए जरा। किथे वेठा कहिड़ो थाने कहिड़ो? जोक शरीफ। SHO जोक शरीफ हो नाले ख़बर है? अच्छा कैमरा टीम सां गॾु मलक मंजूर, सोच TV ठट्टो।